सिंध हाई कोर्ट तालीम खाते जे 5 जाली पेंशन अकाउंट्स में 16 करोड़ करप्शन केस में लेक्चरार असद अली की जमानत बाबत दरख्वास्त ते फैसलो महफूज करे वरतो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर शाहिद कोराई मूजिब सिंध हाई कोर्ट में तालीम खाते जे 5 जाली पेंशन अकाउंट्स में 16 करोड़ करप्शन केस में लेक्चरार असद अली की जमानत बाबत दरख्वास्त की बुधणी थी। जवाबदारन के वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त असद अली खिलाफ रेफरेंस में कूड़ा इल्ज़ाम आहिनि। जवाबदार अगे ही चई चुको है त अकाउंट्स से को भी ताल्लुक हुजे त बुधायो वने। नेब प्रोसिक्यूटर बुधायो त जवाबदार के नाले ते 5 अकाउंट्स आहिनि। जेकॾहिं अकाउंट्स गलत सही से ठाहिया विया आहिनि त हिन वक़्त ताईं लाॻापियल फोरम से राब्तो छो नाहे कयो वियो। नेब चयो त तलब करण बावजूद जवाबदार 3 वरहनि ताईं बयान ॾियण नाहे आयो। जवाबदार ते 16 करोड़ जे फ्रॉड जो इल्ज़ाम आहे। संदस ज़मानत बाबत दरख्वास्त रद्द कई वने। अदालत धुरिन जा दलील बुधण बाद जमानत बाबत दरख्वास्त ते फैसलो महफूज करे वरतो।